हिकिड़ो टॉपिक आहे त पंहिंजे कम खे आख़िर कंप्लीट कीअं कजे। एॾी असां कोशिशि कंदा आहियूं, घणा प्लान्स कंदा आहियूं पर उनखे कंप्लीट न करे सघंदा आहियूं। त एज़ पर माई एक्सपीरियंस 3 ऑप्शन अहिड़ा गुज़रंदा आहिनि जेके तव्हां प्लान करण खां बाद में उनखे डिलीवर कंदव। सभ खां पहिरियों प्लान जेको माण्हू सोचींदो आहे त यार घटि में घटि टाइम स्लॉट जेको आहे न अलोकेट कई वञे। जीअं मिसाल जे तौर 2 कलाक टाइम स्लॉट अलोकेट कई वई आहे त उन 2 कलाकनि में ई कमु करिणो आहे। भले कमु थिए न थिए, 10% थिए, 20% थिए, 90% थिए, या थी सघे थो 100% थिए, पर का श्योरिटी न हूंदी आहे। बसि 2 कलाक टाइम स्लॉट अलोकेट थियल आहे। ॿियो ऑप्शन इहो सोचींदा आहियूं त कम खे स्टार्ट कयूं था, बिस्मिल्लाह कयूं था, कंप्लीट थियो त ठीकु आहे, ठीकु आहे। उनखे सॼो ॾींहुं लॻी सघे थो, उन सॼे ॾींहं में थी सघे थो सुस्त टाइप में 50% थी सघे, 60% थी सघे, या 100% थी सघे, पर उन सॼे ॾींहं में जेको आहे न हिकु स्ट्रेस हूंदो आहे हिन कम खे कंप्लीट करिणो आहे। टियों ऑप्शन उहो हूंदो आहे टाइम स्लॉट अलोकेट कई वञे। मिसाल जे तौर 2 कलाक टाइम क्लॉक अलोकेट थी वई आहे ऐं उन ख़बर हुजणु घुरिजे इन 2 कलाकनि में कहिड़ो कमु असां खणूं, कहिड़ो प्लान कयूं जो इन 2 कलाकनि में असांखे उहो प्लान कंप्लीट करणु घुरिजे। त सभ खां स्मार्ट वे उहो ई हूंदो आहे जेको इहो 3 ऑप्शन आहे। टाइम स्लॉट खे अलोट कयूं, उन में ओड़ो कमु खणूं, ओड़ो प्लान कयूं जो उहो कमु कंप्लीट बि थी सघे। अॼुकल्ह जी दुनिया स्मार्ट वे में गुज़री रही आहे त असांखे बि स्मार्ट ऑप्शन ॾिसणु घुरिजनि। AI जी दौड़ में लॻी पई आहे दुनिया, त असांखे बि कोशिशि इहा कयूं त जेके असां प्लान खणूं न स्मार्ट वे में खणूं। टाइम ॾाढो लिमिटेड आहे अॼुकल्ह, ठीकु आहे। तंहिंजे करे कोशिशि इहा ई हुजणु घुरिजे जीअं AI जा टूल्स जेके आहिनि उन मां कुझु ऑप्शन्स हूंदा आहिनि, उन्हनि खे असां यूज़ कयूं या पंहिंजे स्मार्ट वे खे यूज़ करे टाइम मैनेजमेंट रखूं। होप थो कयां त असां इन ॾींहं ॿ ॾींहं रोज़ जी महरा मां कुझु न कुझु था सिखूं।